नाज़रीन, सिंध समेत सॼी दुनिया में औरतुनि जो आलमी ॾियारो मल्हायो पियो वञे। उन हवाले सां करूंडी जे गवर्नमेंट एलिमेंट्री स्कूल में मोहम्मद खान शहर में तक़रीब कोठाई वई। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अली हबीब रतड़। 8 मार्च पूरी दुनिया में औरतुनि जो आलमी ॾियारो मल्हायो पियो वञे। गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री स्कूल मोहम्मद खान शहर में मौजूद आहियूं, जिते बि उस्ताद ऐं शागिर्द मौजूद आहिनि। ॻाल्हि ॿोल कंदासीं उन्हनि सां त वो अॼोके ॾींहं खे कीअं पिया मल्हाइनि। आज मुल्क भर में खवातीन का 8 मार्च खवातीन का आलमी दिन मनाया जा रहा है। इनको मनाने का मकसद खवातीन की अहमियत को उजागर करना है और आए सब मिलकर ये अहद करें कि खवातीन की जद्दोजहद और उनकी कुर्बानियों को खराज तहसीन पेश करें। पंहिंजी न्याणियुनि खे तालीम ॾियारो, इहा सोच न रखो त असां तालीम न्याणी खे ॾियाराईंदासीं, हू वॾी थी पंहिंजे मुड़ुस खे सुख ॾींदी, पर इहा सोच रखो त अॻे हू अॻिते वधी उहा क़ौम जो नालो रोशन कंदी, पंहिंजे मुल्क जो नालो रोशन कंदी। औरतुनि जो ॾियारो ॾींहुं मल्हायो वियो आहे। उनमें असांजो मक़सदु इहो ई आहे त असां पंहिंजे औरतुनि खे सम्झायूं त असांजो बि हक़ु आहे, असांखे हक़ु नथो ॾिनो वञे। असांजे घर में बि ईअं ई आहे। असांजो इलाही को एॾो माशरो ख़राबु थी वियो आहे जो असांखे मतिलबु चवंदा आहिनि त पहिरियां पुटु ऐं छॾे बि त उहे ई वेंदा आहिनि। पंहिंजी माउनि खे त उहे ई बेवफ़ाई कंदा आहिनि, उन जी इज़त उहे ई त न ॾींदा आहिनि। ॾींदा त असां औरतूं ई आहियूं। छा असांजो को हक़ु न आहे दुनिया में? पूरी दुनिया में हिकु आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे औरतुनि जे लिहाज़ खां, त जेके औरतूं अनपढ़ियलूं आहिनि, जेके पढ़ियल घरनि में कमकार थियूं कनि, त जेके उहे औरतूं आहिनि पढ़ियल लिखियलूं, त उन्हनि खे इहो फ़र्ज़ु आहे त उहे जेके अनपढ़ियल आहिनि उन्हनि खे हक़ु पंहिंजो ॾियारनि, उन्हनि खे पंहिंजा जेके बि हक़ आहिनि उन्हनि खे मिली वञनि। काफ़ी औरतुनि खे ख़बर ई कोन हूंदी आहे त को अॼु असांजो एतिरो वॾो अहम ॾींहुं आहे। ऐं ख़ासि करे सिंध में जेको नाइंसाफ़ी थिए थी असांजी औरत सां, ऐं कई औरतूं जेके पंहिंजे हक़नि खां महरूम थियूं रहनि पियूं। औरत हर रूप में बहितरीन आहे, माउ जे रूप में वधीक बहितरीन आहे, उहा शफ़क़त ॾिए थी, पर औरतुनि खे हुकूक नथा ॾिना वञनि। हाणे जेका ऑनर किलिंग आहे औरतुनि जी, उहा ख़तमु कई वञे ऐं उनखे बराबरि जा हुकूक ॾिना वञनि, न्याणियुनि खे पढ़ायो वञे त मुआशिरो सुधरे। पूरी दुनिया में औरतुनि जे हक़नि जे बारे में तंज़ीमूं क़ाइमु कयल आहिनि, उन्हनि खे पंहिंजे हक़ बि मिलनि था। जॾहिं त सिंध में कारोकारी जहिड़ी अञा बि ख़ुदि रस्म मौजूदु आहे, ऐं ॿारहाड़ी जे औरतुनि खे अञा ताईं पंहिंजे हक़नि जी ख़बर न पइजी सघी आहे त को औरतुनि जो बि ॾींहुं आहे जंहिंखे हेॾो आलमी सतह ते मल्हायो पियो वञे।